बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक साथी सवाल छा साईं क़बर ते गुल छटण सही आहिनि या न। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अल्लाह जे नबी खां इहो त साबित आहे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे ॿिनि क़बरनि तां अल्लाह जे नबी जो गुज़र थियो ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन ॿिनि क़बरनि खे जेको आहे उहो अज़ाब थिए थो। पोइ अल्लाह जे नबी उन जी तफ़सील बि जेको आहे ॿुधाई त छाजे करे इन्हनि खे जेको अज़ाब थिए थो। पोइ साहबा फरमायो त अल्लाह जे नबी खे असां ॾिठोसीं त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जा कुझु जो पता जेको आहे पटे करे अल्लाह जे नबी उन जेको आहे क़बर जे मथां रखिया। पोइ अल्लाह जे नबी फरमायो त इन्हनि खे जेको आहे त याने जेको आहे क़बर जो अज़ाब जेको आहे हाणे घटि जेको आहे थींदो। पोइ इहो जेको अमल आहे त हाणे कोई माण्हू चवे त साईं हाणे इन अमल खां जेको आहे त असां अल्लाह जे नबी जेको आहे पता रखिया आहिनि असां जेको आहे गुल छटे सघूं था। ॾिसो गुल छटण न नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहिनि ऐं अहिड़ी तरह न सहाबा खां जेको आहे क़बर ते गुल छटणु साबित आहे ऐं न ई अहिड़ी तरह ताबईन खां जेको आहे साबित आहे। ऐं इहो जेको आहे मसइलो जेको आहे याने पतन वारो इहो मसइलो जेको आहे अल्लाह जे नबी सां ई ख़ासि आहे। याने अल्लाह जे नबी खे वई हिकिड़े क़िस्म जी कई वई त जेको आहे इन ॿिनि क़बरुनि खे जेको आहे अज़ाब थिए थो ऐं इन जे मथां जेको आहे पता रखो। त हाणे इहो पता रखण वारो जेको मसइलो आहे इहो अल्लाह जे नबी सां ई जेको आहे ख़ासि आहे। बाक़ी इहो अमल जेको आहे ॿिए कंहिं सां बि जेको आहे ख़ासि न आहे। हा उनजो बहितर तरीक़ो इहो आहे जेके तव्हां गुल जेको आहे क़बर जे मथां रखो था ऐं अहिड़ी तरह जेको आहे अंगरबतियूं जेको आहे ॿारियो था इन जो बहितर तरीक़ो इहो आहे त इहो जेको आहे इहा रक़म जेकी आहे तव्हां मयत जे बारे में जेको आहे सदको करे छॾियो या अहिड़ी तरह जेको आहे कंहिं जेको आहे ग़रीब खे जेको आहे इन मयत जी नियत इहा जेको आहे रक़म ॾेई छॾियो त इहो जेको आहे सदको ऐं इहा रक़म जेकी आहे मयत लाइ तमामु बहितर जेको आहे उहो साबित थींदी।